पीरियां जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी मांगोर पीरियां जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं मां उजे गोद में मिठड़ो ॼमियो उन मां मिठीअ जो मान ऊचो जंहिं मां उजे गोद में मिठड़ो ॼमियो उन मां मिठीअ जो मान ऊचो जंहिं दाईअ जे घर पहुता कदम वॾी दाई हली मुंहिंजी शोहरत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पीरियां जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी जंहिं शहर में सोहणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं शहर में सोहणो ॼमियो ऐं घुमियो उन शहर मके जो शान ॾिसो जंहिं सवारीअ ते पहिरीं रखे आ कदम उन सवारीअ में वॾी ताक़त थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पीरियां जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़ी कंहिंखे नसीब न इज़त थी जे कदम पीरी जा मदीने पुगा थिया आल मदीने जा रुतबा जे कदम पीरी जा मदीने पुगा थिया आल मदीने जा रुतबा जे पहुता अयूब जे घर में कदम अयूब जे घर में बरकत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी जे जंग बदर में पहुता कदम रब केॾा कया उन ॾींहुं करम जे जंग बदर में पहुता कदम रब केॾा कया उन ॾींहुं करम कुफरान जी बुछड़ी हालत थी इन क़ौम जी आला नुसरत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पीरियां जे कदमन तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी अमा आशा जिते ई रहंदी हुई सदा महबूब उते जो कदम रखिया
अमा आशा जिते रहंदी हुई सदा महबूब उते जो कदम रखिया मौला जे करम सां जाए उहा जानीअ जे करे आ जन्नत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी मां घोर पीरीअ जे कदमनि तां जाते जाते पुगा उते रहमत थी वयो फर्श खां अर्श ते सोहणो सजणा अहिड़े कंहिंखे नसीब न इज़त थी।